योगेश्वर खीमनाथ स्वामी घणी तपस्या ऐं योग काटण करे शक्तिशाली, सचवान, निर्मल, पुरोपकार ऐं गुरु भगत बणिजी चुका हुआ। योगेश्वर खीमनाथ स्वामी घणो वक़्तु ध्यान ऐं ज्ञान में मगन रहंदा हुआ। दुनियादारी ऐं संसारी लेखन खां बिल्कुलु अणवाक़िफ़ हुआ। उन्हनि ॾींहंनि में टियोंमल खत्री जेको प्राइमरी स्कूल में उस्ताद हो, साईं खीमनाथ स्वामी जन जो चेलो थियो ऐं साईं जिन खेसि तिरपणे नाथ जो लक़ब ॾेई पंहिंजो जानशीन मुक़ररु कयो। तिरपणे नाथ खां सवाइ भगत मोहिनलाल माली, मुखी वरूमल माली, भगत गोमदो, भगत खाटाऊ माली, फ़कीर जान मोहम्मद लिगारी उर्फ़ ज्ञानीदास, रोचीराम ऐं बसंत महाराज संदसि ख़ासि शेवकनि में शामिल हुआ। योगेश्वर खीमनाथ स्वामी जन जो हिन दुनिया खां अंतर ध्यान थियण जो वक़्तु आयो त पाण तिरपणे नाथ खे चयाईं त पंचायत घुरा। मुंहिंजे चोले छॾण जो वक़्तु अची वियो आहे। तिरपणे नाथ साईं जिन जी इच्छा अनुसार पंचायत घुराई, जंहिं में हज़ारे माण्हू गॾु थिया। साईं जिन गॾु थियल सभिनी माण्हुनि खे दुआऊं करे 23 माघ सन 1942 ईस्वीअ अंगारे जे ॾींहं ते अंतर ध्यान थी विया। भगत गोमदे साईं जिन खे धूप ऐं भभूत हयो ऐं मड़ीअ जे थले ते धूणीअ जे पासे में विहारियो वियो। क़ीमती काठ जी आलीशान डोली ठाराए उनखे सिंगारियो वियो। स्वामी खीमनाथ जिन खे डोली में विहारे टिकड़ी शहर जे सभिनी रस्तनि ऐं घिटियुनि में घुमायो वियो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई, जेके स्वामी खीमनाथ साहिब जी जय जयकार जा नारा हणी ऐं भॼन ॻाई रहिया हुआ। शहर जी घिटियुनि मां डोली ते गुलनि, इत्रनि ऐं ख़ुशबूदार शयुनि जूं वर्खाऊं कयूं वयूं। 5 बजे शहर मां डोली घुमाए मड़ीअ में